पखे वेझो ज़री ज़मीन तां नौजवान जो लाश हथ कयो वियो। कोर्ट सचे ॾिनो चांडियो ॿाहिरां नौजवान हसन अली मुगेरीअ जो लाश हथ कयो वियो। इतला ते पुलिस पहुची मेहड़ अस्पताल मुंतक़िल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। मक़तूल जो मेहड़ घर पहुचण ते कोराम मची वियो। मक़तूल जे वारसनि ॿुधायो त नौजवान मंशियात जो आदी हो, खेनि फ़ोन ज़रिए इतला कयो वियो। जसकम धाॿेजी जे अॻुवाण मक़तूल रमज़ान समूह जे कातिलनि जी गिरफ़्तारी जी अपील कई आहे। गुलाम नबी खटी ॿुधायो त पुलिस बासरनि जी चुस्त ते रमज़ान समूह खे गिरफ़्तार करे तशद्दुद करे शहीद कयो। हुन चयो त बासर ज़मींदार हज़ूर बख़्श कलोड़ो रमज़ान समूह जे घर भातियुनि खे हिसाए पियो। जसकम अॻुवाण नबी बख़्श खटी चयो त रमज़ान समूह जे क़त्ल में मुलविस बासर ज़मींदार ऐं मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे वारसनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। जो करंट इशू हले पियो रमज़ान समय जो क़त्ल, हालत इहा आहे जो हुनजो बेरहमाना क़त्ल कयो वियो आहे। पुलिस हुनजी कातिल आहे ऐं हिन वक़्तु उनजे घर भातियुनि खे थ्रेड ॾिना वञनि था ऐं उन्हनि खे हिसायो वञे थो, धमकायो वञे थो केस तां हथ खणण लाइ। जॾहिं त हिन वक़्तु मौजूदा गारो पुलिस SHO हुनजो वंगारी बणियो वेठो आहे। पहिरीं असां इहो चऊं था त 4 नओं SP जेको आयो आहे हिनखे हिन SHO खे हटाए कोई ईमानदार SHO मुक़ररु करे। मेहड़ जी पीरसन औरत भाइटे जी ज़्यादतियुनि जो नोटिस वठी इंसाफ़ जी अपील कई आहे। दाऊद मैसर जी रहवासी हनीफ़ा मेमण दाईंदे चयो त संदसि मरहूम भाउ जो पुटु वसीम मेमण घर ख़ाली करण लाइ मथस तशद्दुद करे थो। हुन चयो त वसीम संदसि भाउ जी मिल्कियत खे उॾाइण लाइ मथस तशद्दुद करे थो। औरत अपील कई त वसीम ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मां बस हुकूमत को थी मदद वठा, मूंखे तहफ़्फ़ुज़ ॾियारियो वञे। मां मरी वेंदसि, मां दिलि जी मरीज़ आहियां। पाड़े वारा बि मूंखे बेगुनाह तंग था कनि, भितर था हणनि, पथर था हणनि। मां ग़रीब मिसकीन आहियां, मुंहिंजो औलाद बि कोन्हे को। मुंहिंजो भाइटियो मूंखे तंग थो करे, असांजी मिल्कियत बि सॼी फबाए वियो आहे। भाइटियो नालो छा आहे? वसीम। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk